वालेकुम यूट्यूब दोस्तों आऊं आहियां जुमन चैनल उम्मीद तव्हां ख़ैर सां हूंदो दोस्तों बुक्स एंड ट्रेवल चैनल सां जेको आहे सो हर किताबनि जो रोज़ु तारीफ़ अचे थो पियो तव्हांखे उमेद त थोरो ॾुखियो लॻंदो हूंदो छो त किताबनि जो मौज़ू हिकिड़ो ख़ुश्क मौज़ू आहे हर संजीदा माण्हू लाइ त कुझु मसइलो न आहे पर असांजा जेके नौजवान आहिनि उन्हनि लाइ वॾो मसइलो आहे जेके अॼुकल्ह जेके सोशल मीडिया ते मोबाइल हथ में आहे त उन लाइ किताब पढ़णु या वॾी ॻाल्हि आहे ॾुखियो कमु आहे सो दोस्तो हीउ हिकु संजीदा मामिलो आहे किताबु अॼोकी तारीख़ जो सच किताबु आहे मुग़ल साम्राज्य ख़िलाफ़ु कलोड़नि जी जदोजहद तहक़ीक़ी ऐं तनक़ीदी जाइज़ो जेको असांजे दोस्त फैज़ुल्ला जुनेजे जो किताबु आहे किताबु ॾाढो काराइतो ॾाढो ज़बरदस्त किताबु आहे हिन किताब जे हवाले खां मां चवंदो रहां त किताब जी महिनत हिन दोस्त जी माना ॾाढी भली महिनत कई आहे हीउ नए अंदाज़ सां नए रुख खां हीउ किताबु जेको आहे सो लिखियो वियो आहे हीउ इंतिसाब तव्हां ॾिसी सघो था त इंतिसाब कंहिंजे नाले कयो आहे हीअ जेको आहे सो तव्हांखे वेझो करे मां ॾेखारियां था एतिरो तव्हां पढ़ी सघो था एतिरो ई जेको आहे सो हीउ कहिड़े कहिड़े शख़्स जे नाले कयो अथई हीउ किताबु केतिरो काराइतो आहे तव्हां इन में अंदाज़ो लॻाए सघो था दोस्तो सिंधी तारीख़ किताबनि मासूमी बेगलार नामो तुरखान नामो तारीख़ तारीख़ तोहफ़तुल कलाम खां सवाइ मुग़लिया दौर में लिखियल ॿियनि केतिरनि किताबनि में पिणु अहिड़ो मवाद दोस्तो जेको आहे सो मौजूदु आहे टिड़ियो पखिड़ियो पियो आहे इन्हनि किताबनि में हिकु किताबु तारीख़ मज़हर शाहजहानी आहे जंहिंजो ॿियो हिसो समूरे जो समूरो हिननि बेक़स ऐं बेवस माण्हुनि जी रोइदाद सां जेको आहे सो भरियलु आहे दोस्तो मुग़ल तारीख़ नवीज़ी 27-28 साल अखियुनि जी ॾिठल वाक़िअनि पढ़ण खां पोइ हिन क़ौम जो सख़्तु जानी ऐं बेख़ौफ़ी अंदाज़ो बख़ूबी अंदाज़ो लॻाए सघिजे थो दोस्तो हीअ हिकिड़ा उनवान आहिनि फ़हिरिस्त आहे बाब आहिनि हिन में तव्हां ॾिसो त कहिड़ा कहिड़ा जेको आहे सो चैप्टर्स आहिनि ऐं पहिरियों जेको बाब आहे 17वीं सदी मुग़ल इक़्तिदार जे अंदरूनी कशमकश जो जाइज़ो मरहटनि जूं बग़ावतूं पठान जूं जंगी कारवायूं ऐं सिखनि जी शोर्श माना गोड़ आवाज़ ऐं ॿियो चैप्टर हीअ आहे दोस्तो कलोड़नि बि उन कारे दौर में अखि खोली उन्हनि दौर में सिंध जे क़बीलनि ऐं ज़ातियुनि जेतिरो ज़ुल्म सठो ऐं बर्दाश्त कयो हिन कावश किताब जो महवर कलोड़ा जदोजहद इहा आहे ताम जेका सूरत अॻ में ई मौजूदु हुई धारियुनि ख़िलाफ़ु जेका नफ़रत जी ॿंदड़ बाह मौजूदु हुई कलोड़नि लाइ उन बाह खे वधीक बंभट में तब्दील करणु आसान थी पियो दोस्तो ईअं चवणु वधीक बहितर थींदो त कलोड़नि जी जदोजहद बि उन समूरी तहरीक जो हिसो हुई ऐं ॿियनि खां वधीक मुनज़िम उन करे काफ़ी हद ताईं नतीजा खे साबित थी उन मामले में घणे खां घणियूं कुर्बानियूं समेजनि बि ॾिनियूं हुयूं बिल्कुलु दोस्तो हीअ किताब चूंड टुकड़ो जेको मां पेश कयो हीअ फ़हिरिस्त आहे किताब चवंदो आहियां त किताबु ॾाढो काराइतो किताबु आहे ऐं हीअ ॿियो बाब आहे 17वीं सदी में सिंध जे अंदरि मुख़्तलिफ़ क़बीलनि जी जदोजहद कलोड़नि जी इब्तिदा ऐं मियां आदम जो ज़हूर त मियां दाऊद इलियास ऐं शाह अली इरफ़ान शाह उल मोहम्मद मियां नसीर मोहम्मद जदोजहद आज़ादी उन जो पस मंज़र मियां दीन मोहम्मद जी जदोजहद मियां यार मोहम्मद जदोजहद ऐं अमल जी तक़ाज़ा दोस्तो हीअ न चैप्टर्स जेके आहिनि ॿियो पहिरियों ॿिया जा उनवान आहिनि ॾिसो तव्हां जेके पढ़ंदड़ साथी आहिनि जेके तारीख़ सां थोरी घणी दिलचस्पी रखंदड़ आहिनि उहो हिन में अंदाज़ लॻाए सघजनि था त हीअ किताबु केतिरो काराइतो आहे ऐं केतिरो अहम आहे दोस्तो हिन किताब लाइ 4 मिंटनि जो 4.5 मिंटनि जो तारीफ़ ॾाढो थोरो आहे पर मां तकड़ में अञा हिन जा जेके कोटेशन आहिनि अञा मां कढिया कोन आहिनि कोटेशन कढी मां किताब ते ॾियां त अञा वधि ई वीडियो थी वेंदी पर छा आहे त तव्हांखे बोर न आहे करिणो इन करे हीअ किताबु तारीख़ जो सच मुग़ल साम्राज्य ख़िलाफ़ु कलोड़नि जी जदोजहद तहक़ीक़ी तनक़ीदी जाइज़ो असांजे दोस्त फैज़ुल्ला जुणे जंहिंखे ख़बर न आहे त उहे दोस्त फैज़ुल्ला जे बारे में पढ़नि त फैज़ुल्ला केरु हुयो कहिड़ो माण्हू हुयो ऐं हीअ किताब जो बैक टाइटल आहे किताबु ॾाढो ज़बरदस्त आहे हिन किताब जी क़ीमत जे हवाले खां चवंदो क़ीमत मुनासिबु क़ीमत आहे हीअ क़ीमत आहे किताब जी 600 रुपया जॾहिं थी तव्हांखे 40% डिस्काउंट सां 30% डिस्काउंट सां तव्हांखे आराम सां मिली वेंदो दोस्तो जेकर वठणु चाहियो त हीअ हिन जो एड्रेस पतो आहे ऐं हीअ हिते ॿिया इदारा आहिनि जितो तव्हांखे वेझो पवे उतो तव्हां जेको आहे सो हीअ घुराए सघो था किताबु ॾाढो काराइतो आहे किताबु पढ़णु ऐं सांढणु जहिड़ो आहे
ईंदड़ नसुल आहे। महिरबानी तव्हांजी, तव्हां वीडियो खे लाइक कमेंट शेयर कंदा त वॾा कुर